अपनी ज़ौत कर सकता है क्यों कर आफताब है फिरोगे रूए जाना से मुनव्वर आफताब ऐसे जो मुस्तफा जे हुस्न सा टक्कर कीअं खाई सकदो और मुस्तफा त उहो अल्लाह ला कलमा खलक़तुल अफलाक अगर मुस्तफा न हुजे सिज न हुजे मुस्तफा कीअं मुक़ाबिलो इहो सिज मुस्तफा सां कीअं मुक़ाबिलो करे सकदो छो त मुस्तफा जे करे ई सिज आयो आहे अगर मुस्तफा न हुजे हा त सारी दुनिया न हुजे नारे तकबीर चेतो लाख हो तखलीक में गो नूर पे कर आफताब लाख हो तखलीक में गो नूर पे कर आफताब लाख हो तखलीक में गो नूर पे कर आफताब है जमाले रूए अहमद से फिरो तर आफताब है जमाले रूए अहमद से फिरो तर आफताब या तो लख बेरा से जो नूरी नूरी हुजे नूर जी पैदाश हुजे लेकिन मुस्तफा जे चेहरे का हेठा मुस्तफा जे चेहरे का मुताबिक इससे रोशन एक जहां इन सिज को हिकड़ो जहान रोशन इससे रोशन एक जहां उससे मुनव्वर दो जहां इससे रोशन एक जहां उससे मुनव्वर दो जहां किस तरह मेरे नबुवत से हो बेहतर आफताब कहते सिज त हिक जहान के रोशन कंदो आहे लेकिन मुस्तफा जे करे ॿई जहान रोशन थिया आहिनि इहो सिज कीअं मुक़ाबिलो करे नारे तकबीर खत्म नबूवत दुरूशी पढ़त रखा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहाबिहि अजमाइन मां जेकी आयत शरीफ तिलावत करूं मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा खुदा फरमाइंदो लोगो ना है हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तहां जे मर्दन मां कंहिंजो पी ना वो चाहे वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन पर वो अल्लाह जो रसूल है खातमन नबिय्यीन नबीयन जे खातम ते या नबीयन जे पुजानी ते खत्म नबूवत जे मुतालिक भी कुछ अर्ज रखा लफ्ज खातम मुस्तफा खातमन नबीयीन हो सचो मुस्तफा खातमन नबीयीन हो इहो खातम लफ्ज इन जूं ॿ क़िराअतूं आहिनि खातम लफ्ज जूं ॿ क़िराअतूं आहिनि मशहूर क़िराअत बिल कसरा यानी खातिम खातिम जी माना है बंद कंदड़ ऐं खत्म कंदड़ यानी आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिलसिला नबूवत ऐं रिसालत खे बंद कंदड़ ऐं खत्म कंदड़ ऐं ॿी क़िराअत बिल फता यानी खातम खातम जी माना है उहा शइ जंहिंजे ज़रिए कंहिं शइ जे मथां मुहर हई वञे जीअं उहा खोले न सघिजे ऐं उन जे अंदरि का ॿाहिरी शइ दाख़िल बि थी न सघे हाणे जॾहिं इहा ॻाल्हि मालूम थी हाणे मुनकिरीन ख़त्म नबूवत जे चवण मुताबिक़ अगर खातमन नबीयीन जी माना नबूवत जी मुहर कई वञे त बि मुस्तफा जे नबूवत ते कोई हर्फ न ईंदो छो मिसाल ॾियां गवर्नमेंट जे मुक़रर करदा महकमे जे तरफ़ां जंहिं जाइ जे दरवाज़े ते सील हई वञे अवाम जो कोई शख़्स उन सील खे टोड़े नथो सघे गवर्नमेंट जे मुक़रर करदा महकमे जे तरफ़ां जंहिं जाइ जे दरवाज़े ते सील हई वञे अवाम जो कोई शख़्स उन सील खे टोड़े नथो सघे अहिड़ी तरह सां महकमे डाक जे थेले ते सील हई वञे रस्ते में उनखे कोई शख़्स टोड़े नथो सघे जेसी ताईं उहो थेलो मंज़िले मक़सूद ते अफ़सर मुजाज़ ताईं न पहुचे लेकिन इहे सारा दुनियाई निज़ाम आहिनि खुदाई निज़ाम जे तहत नबूवत जे थेले ते ख़ात्मे जी मोहर साबित थी चुकी आहे क़यामत जे जहाड़ ते उनखे खोलण जी कंहिं बशर खे इख्तियार ऐं ताक़त न आहे नारे तकबीर खत्म नबूवत खुदा फरमायो है नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू तो ॿिन्ही जहाननि जो नबी आहीं वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा वलाकिन अक्सरन नास ला यअलमून
अलैहि वसल्लम सां खिताब खुदा फरमाईंदा सुहिणा तूं त सारी काइनात जो रसूल आ, जमी मखलूकात जो नबी आ। मुस्तफा मुस्तफा जी नबूवत पूरी काइनात जी नबूवत आ, पूरी काइनात जे लाइ आ। ॿिया नबी ख़ासि ख़िते जे लाइ हूंदा हुआ, ख़ासि टुकड़े जे लाइ हूंदा हुआ, लेकिन मुस्तफा सारी काइनात जो नबी। अर्ज़ रखां हदीस पाक जे अंदर अचे थो तफ़सीर दुर्रे मंसूर जे अंदर अन कतादा रज़ियल्लाहु तआला अन्हु, हज़रत कतादा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदो आ, छा तो फरमाए तो अन्न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यकूलु कुन्तु अव्वलल अंबियाए फिल खल्क़ि व आखिरहुम फिल बास। हज़रत कतादा फरमाए तो त आकाए नामदार फरमाईंदो हो, लोगो मां पहिरियों आहियां नबीअनि जो पैदाइश में ऐं आख़िरी आहियां नबीअनि जो इज़हार नबूवत में। मुस्तफा हुयो त सभ खां पहिरियां, लेकिन ज़ाहिर सभ खां बाद में थियो आ। मुस्तफा हुयो सभ खां पहिरियां, ज़ाहिर सभ खां बाद थियो आ। असांखे ॻाल्हि सम्झ में न आई, द्रूशी परतज़ रखां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मद नबी उम्मी व अला आलिहि व सहाबी अजमाइन। मिसाल या तव्हांजे घर जे अंदर नंढड़ो ॿार रोए थो, रोईंदड़ ॿार जे बुख जो इलाज हलवे खाराइण सां कयो वेंदो आहे। ॿार रोईंदो आहे, हलवो ठाहे ॾींदा आहियो, ॿार चुप कंदो आहे। लेकिन ईमानदारी सां ॿुधायो, हलवो गिह खां बग़ैर ठही सघंदो? ॿुधायो, हलवो गिह खां बग़ैर ठही सघंदो? न, कतन न। हाणे तव्हां वटि गिह कोन्हे, काॾों अचे मेह बि कान्हे, गिह काॾों अचे। हाणे मेह था वठो पिया, मेह भरती वेंदी त मक़सूद गिह आहे। मेह वठो था, जॾहिं मेह भरती वेंदी त मक़सूद गिह आहे। मेह खे गाहु खारायो थो वञे, मक़सूद गिह आहे। मेह खे पाणी पियारियो थो वञे त मक़सूद गिह आहे। मेह जो खीर ॾुधो थो वञे त मक़सूद गिह आहे। उन खीर खे ॼमायो थो वञे त मक़सूद गिह आहे। ॾही तयार कई थी वञे, मक़सूद गिह आहे। ॾहीअ खे विलोड़े करे मखण कढियो थो वञे त मक़सूद गिह आहे, मखण गिह आहे। जॾहिं मर खड़ी थी वञे तॾहिं तो गिह ज़ाहिर थिए। मखण खे देगड़ी में विधो थो वञे, हेठां बाहि ॿारी थी वञे, जॾहिं मर सड़ी थी वञे तॾहिं तो गिह ज़ाहिर थिए। हालांकि सारी काइनात ॼाणे थी त गिह इरादे में सभ खां पहिरियां हो, ज़ाहिर सभ खां बाद में थियो। अहिड़ी तरह सां मुस्तफा बि हुयो सभ खां पहिरियां, ज़ाहिर सभ खां बाद में। नारे तकबीर। जहिड़ी तरह सां गिह इरादे में सभ खां पहिरियां हो, ज़ाहिर सभ खां बाद थियो, अहिड़ी तरह सां मुस्तफा बि हुयो सभ खां पहिरियां, ज़ाहिर सभ खां बाद में। पहिरियों नुक़्तो। ॿियो नुक़्तो अर्ज़ रखां, गिह मूं छा ठहंदो आहे? मिठाई बि ठहंदी, पोड़ भाॼी बि ठहंदो, हलवो बि तयारु थींदो। लेकिन ईमानदारी सां ॿुधायो, गिह मां ॿियो गिह ठही सघंदो? जवाब ॾियो। गिह मां गिह ठही सघंदो? न ठही सघंदो। जहिड़ी तरह सां गिह मां गिह न आहे, मुस्तफा मां नबी या रसूल न आहे। हाँ, गिह मां गिह बणिजी नथो सघे, मुस्तफा मां को नबी या रसूल नथो बणिजी सघे। असांजा दोस्त चवंदा गिह मां केतिरा फ़ाइदा था, मिठाइयूं ठहियूं, हलवो ठहियो, ॻोड़ भाॼी तयारु थियो, मुस्तफा जे फेज़ मूं छा ठहियो? अॼु त ॿुधायां, मुस्तफा जी दरबार में जेको बि ईंदो आहे रहियो वेंदो आहे। मुस्तफा जी दरबार में जेको बि ईंदो आहे रंगियो वेंदो आहे। ॾिसो, अबू बकर आयो आहे, सिद्दीक बणियो आहे, उमर आयो आहे, फारूक बणियो आहे, उस्मान आयो आहे, ज़िन्नुरैन बणियो आहे, अली आयो आहे, हैदर करार बणियो आहे, खालिद बिन वलीद आयो आहे, जर्रार लश्कर सैफुल्लाह बणियो आहे, अबू उबैदा बिन जर्राह आयो आहे, अमीन उम्मत बणियो आहे, इब्न अब्बास आयो आहे, इमाम मुफस्सिरीन बणियो आहे, अबू हुरैरा आयो आहे, हाफिज़ुल हदीस बणियो आहे। अगर बिलाल हबशी आयो आहे त मुअज्जिन मस्जिद मदीना बणियो। नारे तकबीर। मतलब त जेको बि ईंदो आहे रंगियो वेंदो आहे, जेको बि ईंदो आहे रंगियो वेंदो। लेकिन कुरान शाहिद आहे, मुस्तफा जी हदीस शाहिद आहे, सारी दुनिया शाहिद आहे त न त पाण सगोरनि जी ज़िंदगी में कंहिंखे रुतबो नबूवत जो मिलियो, न वरी पाण सगोरनि खां बाद। अगर पाण सगोरनि खां बाद कंहिंखे रुतबो नबूवत जो मिले हा, पोइ ज़िल्ली या बुरूज़ी तरह ते त पाण सगोरा ज़रूर किनायतन या सराहतन फरमाए छॾनि हा
या पाण सगोरन खां बाद में को नुबुवत जी दावा करे हां, लेकिन छो त ही छो आका इनामदार खां बाद जे शख्स नुबुवत जी दावा कई आहे सहाबा जिहाद कयो, केतिरा सहाबा शहीद थी विया। आका इनामदार खातमन नबीजीन माद रखां जहिड़ी तरह सां ख़ुदा रब्बुल आलमीन, जहिड़ी तरह सां ख़ुदा रब्बुल आलमीन अल्लाह तबारक व तआला खां अलावा ॿियो को ख़ुदा नाहे। तवज्जो ॾियो, जहिड़ी तरह सां ख़ुदा रब्बुल आलमीन अल्लाह तबारक व तआला खां बाद ॿियो को ख़ुदा नाहे, ऐं काबो हुदल लिल आलमीन उन खां बग़ैर ॿियो को बैतुल्लाह नाहे, क़ुरान ज़िक्र लिल आलमीन उन खां अलावा उन खां बाद ॿियो को किताबुल्लाह नाहे। अहिड़ी तरह सां आकाए नामदार जेको आहे आकाए नामदार जी ज़ाते मुनव्वरो मुक़द्दस बि रहमतल लिल आलमीन, पाण सगोरन खां बाद में को नबी या रसूल नाहे। रब्बुल आलमीन हुजन अल्लाह तबारक व तआला ते बंदा, बैतुल्लाह हुजन काबे ते बंदा, किताबुल्लाह हुजन कुरान ते बंदा, अहिड़ी तरह सां नबी या रसूल हुजन मुहम्मद मुस्तफा ते बंदा। जहिड़ी तरह सां ख़ुदा खां सिवा ॿियो को ख़ुदा नाहे त मुस्तफा खां बाद ॿियो को नबी या रसूल नाहे। मुस्तफा खातमन नबीजीन दुरूशी पढ़ रखा मार्द रखा आकाए नामदार सलफ़ जे शान जे मुतालिक, आकाए नामदार सलफ़ जे शान जे मुतालिक अर्ज़ रखा नुबुवत जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां थी आहे, नुबुवत जी इब्तिदा आदम अलैहिस्सलाम खां थी आहे, नुबुवत जो इख्तिताम मोहम्मद मुस्तफा ते थियो आहे। अहिड़ी तरह सां खिलाफत जो इख्तिताम अबू बकर सिद्दीक़ खां थियो आहे, खिलाफत जो इख्तिताम हैदर करार ते थियो आहे। मोहम्मद मुस्तफा ते नुबुवत ख़त्म आहे त हैदर करार ते खिलाफत ख़त्म। मुस्तफा आखिरी नबी आहे। को शाइर चवंदो आहे हज़रत मोहम्मद मुस्तफा जे शान जे मुतालिक आसमानो ज़मीन जो टक्कर पेश कंदो आहे, चए थो हिकिड़े दफ़े आसमानो ज़मीन जो पाण में टक्कर थींदो पियो आहे। फलक बोला ज़मीन से मुझ पे अनवार इलाही है, फलक बोला ज़मीन से मुझ पे अनवार इलाही है, ज़मीन बोली कि मुझ पर भी तो असरार इलाही है। आसमान हिकिड़े दफ़े ज़मीन खे चए थो ओ ज़मीन मां ते ख़ुदा ॾाढो राज़ी थी। ज़मीन चए थी आसमान लिखो गली गली नगर भी बरसता है। आसमान के तो जमीन मामो रहमत जाकर करवसदा थी। जमीन बोली कि तू तुरबत मोहम्मद को तरसता है। जमीन चेती तू आकाए नामदार जे मकबरे जे लाइ तरपे थो, काज जो मकबरो मां आसमान में हुजे हा। आसमान चे तो फलक बोला कि मुझ में, फलक बोला सितारों से मुज़य्यन मेरा सीना है। आसमान चे तो मुंहिंजो सारो सीनो सितारनि सां भरियो पियो थी। ज़मीन बोली कि मुझ में तूर है मक्का मदीना है। ज़मीन चवंदी आहे तूर सीना जो जबल भी मां में आ, मक्को पाक भी मां में आ, त मदीनो पाक भी मां में आ। आसमान चे तो फलक बोला कि मुझ में चांद कैसा नूर वाला है। आसमान चे तो ज़मीना सब कुछ मां में, तो में छा अब्रे रहमत भी मां में, शम्सो कमर भी मां में, सितारा भी मां में, तो में छा। ज़मीन चवंदी आहे ए आसमान सब कुछ तो के हुजनि परवाह नाहे। और